गरीबाबाद जूं नारियूं, गरीबाबाद जूं नारियूं। हाणे अल्लड़ मवाली से खारींदो मास्तर खे भले अड़े मास्तर खबर नथी थी थी जो किरियो सो किरियो उथंदो त लताड़ जी वेंदो लताड़ जी। मास्तर तू मुल्क पढ़ाईंदो है अज मां तोखे पढ़ाइणा है मां तोखे पढ़ाइणा है पढ़। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा तुझे न घर खपाइण सां अज़रा वरंदी न न मास्तर न कोन वरंदई। असरा बचंदई पर छेड़े सां असरा बचंदई सिर ॾियण सां सिर कप पाण खे लिणो पाण। गरीबाबाद जूं नारियूं। अबा असलम आऊं पुलिस जो माण्हू आहियां। असांखे उस्ताद सेखारींदो आहे त विढ़णो बि आहे पेर बि संभालणा। सो तूं बि हाणे संभाले विख खणजांइ। हेल तई तूं पंहिंजे लाइ विढ़ियो आहीं, हाणे तोखे राज जे लाइ विढ़णो आहे। पर यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो खुटको थी पियो आहे। हाणे छाजो खुटको बाबा? चई थो न त राज लाइ थोड़ी। सची ॻाल्हि इहा आहे बाबा त मां विढ़ां थो पंहिंजी मोहबत लाइ। बाक़ी न तुंहिंजे राज जेके मूंखे पटका ॿधाया आहिनि सा तोखे बि ख़बर आहे ऐं मूंखे बि। अड़े छा कयो अथनि तोखे? अदो नाज़ण तुंहिंजूं तारीफ़ूं करे, अलण तुंहिंजूं तारीफ़ूं करे, सॼे राज में तुंहिंजी वाखाण पिया था कनि ऐं तूं ऐं सो मञी कोन थो कंहिंजी ॻाल्हि। जमादार तूं हथ सां छोकिरे जो मुंहुं छो थो करे? मूंखे अधी बसरा न्यापो मोकिलियो त सम्झायो पंहिंजे पुट खे। बेली मस मस त छोकिरो पेरनि ते आयो, तूं वरी हथ सां त हुनजो छो मुंहुं करे? अम्मा तूं को फिक्र न कर, मां को हिननि जे चवण में ईंदुसि छा। बाक़ी आहे नसरू हुन सां त ॿ पाणी कबा न। अज़रा लाइ कुझु त कबो न मां। ईअं अज़रा चटीअ में नसरू ॾे हली वञे सो बि असलम जे जीअरे इहो मूंखां कॾहिं बि कोन थींदो अम्मा। काना दे खबर भला हुन चोरी वारे केस जो छा थियो? साईं वॾे मुंशी खे चयदमि सभु कागज़ ठाहे पियो। हा हा सॼो रिकॉर्ड तयार आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शरीफ पुत्र शायर ॿियो शरीफ पुत्र महिरबानी। भला अॼु रस्तो कीअं भुलिजी पिया आहियो? चाचा मुंझी पियो आहियां इन करे तव्हां ॾे आयो। तव्हां बाबे जा दोस्त आहियो। छा थियो आहे बाबा? छो मुंझो आहीं? जेकॾहिं तव्हां जहिड़ा जवान जमान मुंझंदा त पोइ असांजो छा थींदो? चाचा बाबे मुंझाए विधो आहे। हरू भरू ज़िद ते आहे। पाड़े वारनि खां फ़ैसिलो वठां। पाड़ो अबो अम आहे, कॾहिं बख़्श बि कबो आहे। शरीफ वो आखिर नसरुल्ला खान आहे, वो हुनजो भाउ हो, वो किथे छॾींदो? छाजो बाबे जो भाउ हो? न असांजो मिट न असांजो माइट। रोलू हो, बाबे वटि त पनाह वरती हुया। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मूं अलाए एॾो हंगामो छो आहे। हरू भरू पराई छोकिरी वठी विहारींदो, उनखे पंहिंजी बानी बणाईंदो। केॾो न ज़ुल्म आहे। शरीफ तूं नज़रान जी पियो ॻाल्हि करीं छा? उहा निकिती आहे छा किथे? ॿियो को संग कोन अथनि छा ॾेई जान छॾाइनि? शरीफ हुन सां त तूं बि प्यार करींदो, उहो त तोखे वठी ॾे न। सिधी ॻाल्हि आहे, सम्झूं था नसरू मिंथ खां थो बचे। सभु ख़बर अथसि, पर छा थो करणु चाहे इहा ख़बर कान अथमि। पर इहो अमल ख़ुदि धिकार जहिड़ो आहे। दुनिया सुधरी वई आहे चाचा, ऐं असां उहो ई ऊंदहि में। तव्हांजो दोस्त आहे, तव्हां सम्झायोसि। शरीफ बाबा तुंहिंजो पीउ जेको आहे न उहो सम्झण ऐं सम्झाइण खां ॿाहिरि आहे। तूं छॾे ॾेसि बाबा,
हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो पाणे सम्झंदो तोखे ख़बर आहे त दुनिया वॾी ज़ालिम आहे। तेसि ताईं त अलाए छा मां छा थी वेंदो चाचा। कुझु कोन थींदो पुट, तूं मुंहिंजे मथां यकीन कर। असरा जो वार बि विंगो न थींदो। मां आहियां न, तूं वक़्त जो इंतज़ार कर। ठीकु आहे चाचा। यार असलम, मूं ॾाढो ज़ोर लातो आहे, पर बाबू असुल कंहिं ॻाल्हि खे मञे ई कोन थो। अलाए छा अथसि मग़ज़ में। वरी तुंहिंजो ज़ोर बि मुंहिंजे मथां। हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां। नेठ चवंदुसि त तोखे तूं पंहिंजो दोस्त आहीं, उहा असांजो वॾो, असां त हिक ॿिए जे कम जो। सभु ख़बर अथई नज़रा मुंहिंजी मजबूरी आहे। मुड़ंदुसि कोन मुड़ंदुसि दिलावर, भले रहियसि मूंखे माराए छॾे। असलम भा, कसम खणी थो चवां त इहा ॻाल्हि मूंखे वसूल कोन थी वणे त इमो जे करे पाड़ो फिटायूं, दोस्त विञायूं, संगत विञायूं, पर बाबो त असुल का ॻाल्हि सम्झे ई कोन थो। दिलावर तुंहिंजो पीउ आहे, तूं ई हुनखे बहितर सम्झाए सघी थो, ॿियो केर बि न असलम न मां। दिलावर, राशिद सही थो चवे, तूं ई सम्झाए सघीस। सम्झाइसि इन ॻाल्हि तां लही वञे। ॿेली मौला जो वॾो जहान पियो, असां को झलियो कोन थऊंसि। हिकु घर त ॾाइण बि टारी थी आहे। असलम भा, तूं ऐं मां नंढपण जा दोस्त आहियूं। यार मूंखे न ॻाल्हाए जाए, बुछड़ो न कराए जाए। मां तोसां हर ॻाल्हि में ॿधल आहियां। असलम, असांजे पग जो मामलो अञा उते ई पियो आहे। मां हर हाल में तोसां साथ ॾींदुसि। न दिलावर, तुंहिंजी महिरबानी, मूंखे कंहिंजे बि साथ जी ज़रूरत कोन्हे। प्यार बि मुंहिंजो आहे त लड़ंदुसि बि मां, भले गतरा थी वञा न, पोइ बि मुड़ंदुसि कोन। असलम तूं समझी छो नथो? बाबे मथां जेकॾहिं मूंखे शायदी ॾियणी पई न त बि मां ॾींदुसि, पर फ़िलहाल तूं यार इन मामले खां मूंखे परे रख। बाबे जी त हूअं ई पछाड़ी आहे, खामखा असांखे बि तो ख़राब करे। छा थियो अथई सभाई? छा पई सोची? मां त सूरन खां ॼाणी आहियां, हिकु पल बि सुख जो न वरितो आहे। इहो फतको आहे जेको खयो पई घुमां, पर तूं छो मायूस थिए जी पासे में वेठी आहीं? त छा कयां सभाई, ॾींहं वञनि था वेझा पवंदा, निड़ीअ में ॼण को कंडो अटकियल आहे। गीत गीत सां साह थो वञे, कंहिंसां सूर सलियां। हिकु त ज़फर सां बि नथा मिली सघूं, हू बि वॾी जेल ते आहे, ऐं हुते वञ त पुलिस वारा वात फाड़े वेठा आहिनि पैसनि लाइ। असां पैसा गॾु कयूं था ज़फर खे छॾाइण लाइ, त हुते किथां ॾियूं पैसा? तूं बि हेड़ी थी बोली? तूं त बहादुर आहीं शबाना, तो त झुकण सिखियो ई कोन्हे। तूं त असांखे दिलबरियूं ॾींदी हुई, अॼु छा थियो अथई? अलाए छा थी महसूस कयां, ही शांत थी मारे, ही चुप थी कोहे। सभाई तूं ही कुछ सोच, तूं वॾी आं। तो चयो पए त तूं ऐं सदोरी नसरू ॾांहुं वेंदव, वयो कोन छा? अड़ी शबाना, मुंह में जो इहो अजायो वात न हुजे न, तां ज़ाल आहियां लुॾण, पर छा कयां, हरू भरू मथो थी हणंदी वतां। हाय हाय शबाना, अॼु ज़फर ॾाढो यादि पियो अचे, ॾाढो सम्झाईंदो हो मूंखे। हाणे त केरु सम्झाए बि कोन थो। ख़ैर, तूं छा थी सम्झी त मासी सदोरी ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो? न अड़ी, कोन ॿुधंदो, कानिन खाधो आहे। भला अधी सदोरी सां सलाह करे ॾिस, उते शमी बि आई आहे, मतां बि को घसबंद ॾेई विझे। एड़ी जी ख़बर हुजे हा त शमी जी ज़िंदगी कोन ॿोड़े हा। अञा बि शमीअ में को हाल हुजे त हुजे, बाक़ी इहा सदोरी, इहा त मोगो उठा कंहिं न कम जी। तूं चवे त खणी वञास, पर मूंखे लॻे थो त अजायो पलव खणणो आहे। जेका तुंहिंजी मर्ज़ी, मां त का राह पई ॻोल्हियां त एॾा पैसा किथां ईंदा, ही अज़रा सभु कुझु किथां ईंदो अदी?
इहो छा चयो बाबे त न असलम असांजे कम जो आहे ऐं न तूं सिर्फ़ जेका सॼे पाड़े जे नौजवाननि खे वण वेड़ीअ जियां वकोड़ियूं वेठी आहे। इन जी माना त अज़रा खां कम वठंदो सॼो। सच था चवनि त मूंखे ज़फर जे घर हुजण खपे। अज़रा जी हमदर्दी करण घुर्जे। हूअ त मुंहिंजी धीउ आहे हाणे। शबाना हमदर्द थी सघे जो उन जा 2 ॿोल निकाह जा पढ़ियल आहिनि। मां नथी थी सघां छो त मुंहिंजा निकाह जा 2 ॿोल पढ़ियल कोन्हनि। न त मां त ज़फर मां औलादी आहियां। जहिड़ी अज़रा तहिड़ी मुंहिंजी धीउ। मूंखे वञण घुर्जे ओॾां। तूं थाने ते वेही हुई, थाने ते वेही तूं तो केड़ी तकलीफ़ ही? हाँ तो मूंखे तोखे तकलीफ़ केड़ी ही? कंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट लिखण में वयोस तुंहिंजे खिलाफ़ रिपोर्ट लिखण हद जे सूबेदार ॾे वियोस त दिलावर ऐं बाबो मुंहिंजो हक़ खाई रहिया आहिनि। तुंहिंजी वारसीअ ते सिर्फ़ मुंहिंजो हक़ आहे। दिलावर केरु थींदो आहे जेको आॾो थो अचे। बेशरम थी वियो आहीं तूं सफ़ा बेशरम थी वियो आहीं। तूं पंहिंजे पीउ सां ॻाल्हाए रही हुई। हाँ वो तोखे चयो हो न? हाँ तोखे चयो हुयुमि त राज वारे फैसले खां पोइ जीअं तूं चवंदे मां तीअं कंदुसि। पोइ तूं सूबेदार मोहम्मद अली ॾे छो विए? ॿुधाए। हिक कहाणी ॻोढ़न हाणिया सारे समाज लई सबक बणिबियूं। हिक कहाणी ॻोढ़न हाणिया सारे समाज लई सबक बणिबियूं। गरीबाबाद जियूं नारियूं, गरीबाबाद जियूं नारियूं।